राजू खलाणी मां सिंधिया न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर इमदाद अली निज़ामाणी मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी काविशुनि सां 1973 जे आइन खे अरिड़हं तरमीम बाद वधीक जमहूरी करण लाइ 26वीं आइनी तरमीम आणे जमहूरी तरीक़े सां पास कराइण जी ख़ुशी में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले बदीन जे तंज़ीम ज़िले सदर अली असगर हाले पोटो ऐं जनरल सेक्रेटरी डॉक्टर सजाद चांडियो समेत समूरे ज़िले जी तंज़ीम तरफ़ां शहीद बेनज़ीर भुट्टो चौक बदीन में जश्न आइनी तरमीम मल्हायो वियो, जंहिंमें ज़िले सदर अली असगर हाले पोटो पारां आतिशबाज़ी जो भरपूर मुज़ाहिरो करायो वियो, जंहिंमें MN हाजी रसूल बख्श चांडियो, MPA हाजी ताज मोहम्मद मल्ला, MPA मोहतरमा तंज़ीला उम्मे हबीबा, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी बदीन पीर सालेह कुरैशी, अब्दुल हक हाले पोटो, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मातली हाजी रिजवान कायम खानी, चेयरमैन टाउन राजू खलाणी, मीर इरफान टालपुर, चेयरमैन टाउन तलहार मीर अब्दुल अजीज़ जमाली, चेयरमैन टाउन नंदू शहर आफ्ताब मेमण, चेयरमैन टाउन पंगरियो मीर मोहम्मद बख्श टालपुर, तालका सदर तलहार न्याज लाशरी, तालका सदर मातली गुल मोहम्मद सुरेवाल, सिटी बदीन गुलाम रसूल सुमरो, जनरल सेक्रेटरी नूर मोहम्मद मल्हा, सिटी मातली जनरल सेक्रेटरी इंफॉर्मेशन सेक्रेटरी वहाब अब्बासी, फिदा हुसैन मेंद्रो, हाजी मीर मल्हा, मुर्तज़ा जमाली ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ टाउन सदर ऐं यूनियन काउंसिलनि जा सदर, यूनियन काउंसिल जे चेयरमैन, ज़िले काउंसिल जे मेंबरनि ऐं मुख़्तलिफ़ ज़िली तंज़ीमुनि जे उहिदेदारनि ऐं ज़िले बदीन जे नंढनि वॾनि इलाइक़नि ॻोठनि जे समेत माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम खे ख़िताब कंदे जाम असगर हाले पोटो ऐं सजाद चांडियो ऐं ॿियनि चयो त 26वीं आइनी तरमीम जमहूरियत जी फतह ऐं जमहूरियत जी मज़बूती जो मीनार आहे।